साईं रमेश वटि चूड़ियो ॻोठ में ऐं चूड़ियो ॻोठ में साईं जेके अचानक असां क्लास में जॾहिं पहुतासीं त साईं जेको आहे पढ़ाए रहियो हुयो ऐं साईं हीउ कहिड़ो क्लास आहे साईं? अच्छा साईं 8वीं क्लास, ज़बरदस्त ॾाढो। अल्लाह अस्सलाम वालेकुम, नमस्ते। ऐं तव्हां 8वीं क्लास जा शागिर्द आहियो? माशाल्लाह। साईं जी जेका पढ़ाई मां तव्हां केतिरो मुतमइन आहियो? साईं माना कीअं पढ़ाइण जो अंदाज़ कीअं हूंदो आहे? माना कीअं हूंदो आहे, दोस्ताणो हूंदो आहे या साईं रुगो छोटी हणंदो आहे? इहो ॿुधायो त उहो साईं जो अंदाज़ कीअं हूंदो आहे? दोस्ताणो हूंदो आहे। त पोइ हिन स्कूल में छा यूनिफॉर्म वग़ैरह न आहे छा? स्कूल में त यूनिफॉर्म माण्हू पाए ईंदो आहे। मूंखे त तव्हां वाके में यूनिफॉर्म नज़र कोन थो अचे। हा अच्छा अच्छा साईं। त माशाल्लाह ॿियो त वरी ग़रीबी हाल बि आहे, ग़रीबी हाल बि आहे जंहिंजे करे उहे अफोर्ड कोन करे सघंदा हूंदा। ऐं कंहिं कंहिं वक़्तु त कम मां निकिरी सिधो स्कूल हलिया ईंदा हूंदा त उहा तयारी न करे सघंदा हूंदा। अफोर्ड कोन था सघनि। त माशाल्लाह हिते साईं केतिरो रेशो आहे हिन ॻोठ में? माना पढ़ाई ताईं 8वीं ताईं केतिरो तइदादु आहे ॿारनि जो? 175 एनरोलमेंट आहे 6 खां 8 ताईं। ज़बरदस्त। 79 8 में आहे, 79 आहे 7 में ऐं बाक़ी हे प्राइमरी ऐं मिडिल स्कूल गॾु आहे न साईं? गॾु आहे पर माना हीअ आउं मिडिल जो ॿुधायां पियो। अच्छा तव्हां मिडिल जो ॿुधायो। 37 आहे माना 6 क्लास में। हा हा। त 175 ओवरऑल आहे मिडिल में ॿार। अच्छा अच्छा। एनरोलमेंट चाहे हुनजी वरी अटेंडेंस वारा उहा केतिरे तइदाद में आहे जेका? 50% आहे। 50% आहे। त जेके रेगुलर शागिर्द अचण वारा आहिनि जिन खे शौक़ु आहे पढ़ण जो, जुस्तजू आहे, वलवलो आहे, उहे त डेली ईंदा हूंदा। ऐं माशाल्लाह उहे ॾिसण मां ई मूंखे लॻनि था जीअं हमेशह आॾो जेको शागिर्द वेहंदो आहे न उहो होशियारु वेहंदो आहे, जॾो जेको आहे पोइते वेहंदो आहे। हा जॾो पोइते वेहंदो। होशियारु शागिर्द मूंखे हीअ लॻे थो त हीअ शागिर्द ॿई होशियारु आहिनि, हीअ शागिर्द लॻनि था, हीअ साम्हूं वारा लॻनि था, पोइ जीअं जीअं पोइते वेंदा उहे जॾा नज़र ईंदा आहिनि। तो माशाल्लाह तव्हांजे शागिर्दनि सां असां मुलाक़ात करे ॾिसी करे असांखे बेहद ख़ुशी थी आहे। ऐं असां जॾहिं पंहिंजे साईं रमेश खे अचानक जॾहिं सरप्राइज़ ॾिनो बग़ैर इतलाह जे दादू सां तालुक़ु रखां थो, मेहर ज़िला दादू साईं मुंहिंजो दोस्त आहे ऐं उतां खां मां आयो आहियां। ऐं तव्हां हिन शागिर्दनि खे ॾिसी करे माशाल्लाह मुंहिंजी इहा ई ख़्वाहिश हूंदी त महिनत करे जेको आहे पढ़ो, कान का जेका तव्हां मंज़िल माणियो ऐं पंहिंजे ग़रीबी हाल में पंहिंजे वालदेन जी ख़्वाहिश ते जेतिरो तव्हांजी उहे सपोर्ट करे सघनि त उनखे तव्हां मोट ॾियो पढ़ाईअ दौरान। ॼण पढ़ाई में जॾहिं तव्हां नंबर हासिलु कंदो ऐं कॾहिं कॾहिं मुंहिंजी मुलाक़ात उस्ताद साहिबान सां थींदी त उहे फ़ख्र सां चवंदा त साईं मुंहिंजो जेको औलाद आहे, पुटु आहे, ॾाढो होशियारु आहे ऐं कमकार में बि ॾाढो होशियारु आहे। छो जो सिर्फ़ु पढ़ाई सिर्फ़ु तालीम न आहे, उहा तालीम शौर ॾींदी आहे। तालीम माण्हूअ खे हिकिड़ो ॿियो रुख ॾींदी आहे। तालीम नओं वलवलो, नओं जोश ख़रोश पैदा कंदी आहे जंहिंमें को न को ज़रूरी न आहे त तव्हांखे नौकिरी मिले। नौकिरी लाइ तालीम न हूंदी आहे, तालीम शौर लाइ हूंदी आहे। तव्हां भली चाहे हारपो फ़सुलु हारपो कंदो न त पोइ तव्हांखे हुते पॉइंट नोट कंदो त हीअ फ़सुलु छो न भलो थियो आहे, हिन खे बीमारी छो लॻी आहे, हिन लाइ छा करणु खपे। उहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां तालीम हासिलु कंदो। जेकॾहिं तव्हां कंहिं ॿी फील्ड में ईंदो, कंहिं ऑटोज़ में या कंहिं ॿी मज़दूरी में, कंहिं इंडस्ट्री में, उते बि तव्हांखे तालीम कमु ईंदी। तालीम तव्हांजी छो चए थो त इंसानु 3 अख आहे, इंसान जी 3 अख आहे। तालीम इन जे करे चई वई आहे 3 अख त जीअं 3 अख जो असां शौर उनखे ॾेई ऐं असां उहा शइ जेका असां हासिलु कयूं ऐं पंहिंजे ज़िंदगी जेका आहे ऐं पंहिंजे मंज़िल ते माणियूं। ऐं मूंखे बेहद ख़ुशी थी आहे त अव्हां जा हिते जेके कुली भील मेंगवाड़ जेके आहिनि हिनखे पढ़ाइनि पिया। माशाल्लाह तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांखे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां, ओवरऑल पूरी सिंध जी ॻाल्हि ॿुधायांव, जॾहिं जेके वॾा वॾा कॉम्पिटिशन थींदा अथव न कराची हैदराबाद में, उन में टॉप ते जेके शागिर्द हुजे या शागिर्द ॼाणी हुजे उहा थर जी ईंदी अथव साईं। ईअं इहो छा आहे? इहा महिनत आहे। त इहा महिनत इहा तव्हां बरक़रार रखो त तव्हां भली तव्हां बि सिंध जो हिसो आहियो ऐं तव्हां जॾहिं सिंध जो पंहिंजो कंट्रीब्यूशन जॾहिं तव्हां ॾियो था त हेॾा सॼी सिंध होॾां सिंध जी न्याणी या सिंध जो पुटु आहे उहो पंहिंजो नंबर हासिलु थो करे ऐं उहा नंबर हासिलु करे उहो UK बर्तानिया अमेरिका चाइना हली थो वञे।
सो ॾाढी ख़ुशी थी मां जो शायदि ज़्यादा टाइम वरितो आहे लाइट कोन्हे गर्मी बि हूंदी जी वॾी महिरबानी ऐं साईं जी बेहदि ख़ुशी थी तव्हांजे ॿारनि खे जेको तव्हां हींअर पढ़ायो पिया बेहदि ख़ुशी थी असां तव्हां सां अचानक अची ऐं ॾाढो सरप्राइज़ ॾिनो थी ऐं तमामु भलो ब्लॉग ठही वियो हाणे असां तव्हां सां पंहिंजी असुलु कचहरी कंदासीं नाज़रीन हिन वक़्तु मौजूदु आहियां चूड़ियो ॻोठ में चाचे सुगाड़ चंद सां गॾु जंहिंजी मूंसां कचहरी 2023 में बि थी ऐं ॾाढी यादगार उहा कचहरी रही माशाल्लाह ॾाढी सुठी तारीख़ असां सां शेयर कई ऐं अॼु पिणु असांखे यानी मौक़ो मिलियो आहे त चाचा सुगाड़ चंद सां असां पंहिंजूं यादूं की जॻह ऐं कुझु ॻाल्हियूं आहिनि उहे वंडियूं त चाचा ताज़ो बरसातूं जेके हिन वक़्तु इहे पयूं आहिनि इहे केतिरे तइदाद में वधीक पयूं आहिनि ऐं इन खां अॻु में जॾहिं उहा बरसाति वधीक पई उहा कॾहिं पई इन खां अॻु में इहो बरसाति 6 कलाक बरसाति पूरी चूड़ीअ ॻोठ में थी आहे हा ऐं ॿियो थर वारो पासो पियो हा ऐं हींअर जी बरसाति थी आहे नंगर तालुके में 12 कलाक बरसाति अच्छा उथी आहे हा ऐं ईअं त 24 कलाक उथी हुई ॾींहुं ऐं राति हा पर घणी बरसाति 12 कलाक उथी आहे ऐं इहो नगर तालुके में नगर तालुके में आहे उहा मुसलसल 12 कलाक हिकिड़ी रफ़्तार सां हली आहे हिकिड़ी रफ़्तार सां जंहिंजे नतीजे में पोइ त इहे ॻोठनि में काफ़ी पाणी अची वियो हूंदो बीह वियो हूंदो कचा भूंगा किरी पिया हा जी पोइ ही सरहदी इलाइक़ो आहे त इहे सरहद में साम्हूं ऋण कच्छ ऐं इन जो इलाइक़ो आहे जिते रुॻो अछाण ई अछाण नज़र अची रही आहे ऐं रुॻो पाणी नज़र अची रहियो आहे अची वियो आहे त पोइ इहो पाणी त हिन तरफ़ चूड़ीअ ॾियां वेंदो हूंदो न इहो चूड़ियो थोरो मथे आहे हा ऐं रण किछ इहो आहे थोरो हेठि जीअं इहो मिठी ज़मीन में दाख़िल थी वियो आहे अच्छा पाणी अच्छा हाणे अञा ताईं अचे पियो अच्छा 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 त हे जेको रस्ते में आहे जेको राण डैम जी हा त इहो अॻु में बि एतिरो भरियो आहे जेको हिन दफ़े त तमामु घणो भरिजी वियो आहे त इहो अॻु में तव्हांखे हिनखे भरियल तव्हां ॾिठो फुल भरियल ॾिठो पर हफ़्तो कॾहिं मोरी खां मथे पाणी कोन हलियो अच्छा यानी उहो पाणी वरी हींअर हफ़्तो हलियो आहे यानी वरी इहो फसल लाइ जेके आहिनि हारी नारी उहे उतां जेको कढनि पिया पंहिंजा फसल आबाद कनि पिया जी त हीअ जेका हिन वक़्तु ताज़ी बरसाति पई आहे त जेके थर जा ऐं पार्कर जा माण्हू आहिनि उन्हनि जूं यानी ख़ुशी कीअं मोटी आई आहे ऐं उनजो तासरात कीअं आहिनि छा पिया महसूसु कनि तमामु ख़ुशी थी आहे बरसाति ऐं जेको वाड़ियुनि वारा आहे हा उन्हनि खे ऐं ॻोठाणनि कुझु ॻोठाणनि खे पीअण जो पाणी बि कोन हो जी उहो ॾाढा ख़ुशि थिया आहे ऐं जेको ट्यूबवेल ते वाड़ियूं कंदा हुआ खूहनि ते वाड़ियूं कंदा हुआ उहो बि तमामु करे ख़ुशि थी आहे माण्हू ऐं हारी वग़ैरह सभु इन मींहं में ॾाढा ख़ुशि थी विया त जेको थोरी बरसाति पवंदी आहे त ज़ाहिर आहे थोरो फसल थींदो हूंदो हाणे जो तमामु वॾी बरसाति पई आहे त पोइ हाणे त फसलनि जो तइदाद बि त वधीक थियो हूंदो न त पोइ हिन वक़्तु वॾी हिन में बरसाति खां पोइ कहिड़ा कहिड़ा फसल हिते थींदा साईं फसल ॿाझर मुंग मोठ तिर अच्छा ऐं जुआर गुआर इहो फसल थी वेंदा आहे हाणे जेको बनियूं भरियल पियो आहे उहो उन्हनि में तमामु करे तूरियो सुठो थींदो आहे जीअं ऐं डैमनि जे पाणियुनि ते कणक थींदी आहे जाम थींदी आहे फसल जेको बि पोखे उहो असांजे पार्क में जाम थींदो आहे फसल सही त यानी हिन खां पोइ जेका मुआशी यानी हालत आहे उहा ॾाढी बहितरु थींदी आहे ऐं जेके थरी माण्हू आहिनि उन्हनि जी यानी सम्झो ख़ुशियूं मोटी ईंदियूं आहिनि ऐं पोइ ज़ाहिर आहे पंहिंजे फैमिली पंहिंजे उन्हनि लाइ घणो कुझु कंदा हूंदा घर ठाहींदा या जेके मवेशी आहिनि ख़ासि तौर ते ढगियूं आहिनि मेवूं आहिनि रिढूं ॿकरियूं आहिनि त उन्हनि जो जियापो ऐं चारो उहो बि त वधीक मिलंदो वधीक जाम उहो माल ख़ुशि आहे ऐं तमामु करे सुठो नमूनो थी वियो आहे भॻवानु साईं
रहम कई। अच्छा 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 सभु कुझु थी वियो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त ॾाढो सुठो थियो। जी हा। तव्हां सां असांजी 2 सालनि खां पोइ वरी अॼु कचहरी थी जी हा। चूड़ीअ ॻोठ में जी हा। ऐं असां बि तव्हांखे यादि कंदा रहंदा आहियूं जी हा, ऐं जी हा। तव्हां सां मिलण जी असांखे ॾाढी आसीस हुई। जी हा, ऐं असांखे बि ख़ुशी थी आहे हा, अहिड़ा इहो- जवान अचनि असां सां मुलाक़ात। हा इहे असांजो दोस्त रमेश इहो तव्हांखे असांखे रमेश मिलायो आहे। जी हा, जी हा, हा त रमेश जे करे मोहबतूं रमेश जूं असांखे जी हा, हिते जी हा। ज़ोरीअ वठी आयूं। वरी अॼु असांजो हे दोस्त मदन इन असां सां कंपनी कई जी आहे हा। ऐं माशाल्लाह ॾाढो बहितर नमूने सां असां ब्लॉगिंग कई आहे वीडियोस ठाहिया आहिनि ऐं अञा ताईं असांजी कंपनी जारी सारी आहे। जी हा। त ही ज़िंदगी रही न त मोहबतूं इहे वंडींदा रहंदासीं जी हा, जी हा। मोहबतूं हिक ॿिए खे ॾींदा रहंदासीं। जी हा। सो असां चाहींदासीं न त कॾहिं तव्हां बि टाइम कढी रमेश खे चवंदासीं जी हा। अचे कुझु भला सिंध ॾिसे। जी हा। असां त सिंध जी पछाड़ी खे ॾिसूं था जी हा। पछाड़ी ताईं बचूं था जी हा। त कॾहिं उहो बि असां ॾे अचे त असांखे बेहद ख़ुशी थींदी। जी हा, जी हा। त साईं महिरबानियूं तव्हांजूं त असांखे मिलिया बुज़ुर्गनि खे असां वॾा थोराइता आहियूं तव्हांजा। वॾी महिरबानी लख थोरा महिरबानी।